सिंध टीवी नेटवर्क पारां इल्म पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि 5 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जे सिलसिले में ॿियनि शहरनि जीअं लाड़काणे में भी तयारियूं ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि। उन हवाले सां लाड़काणे जे जनाब बाग चौक, रायल चौक ऐं पाकिस्तानी चौक समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते टोपिन ऐं अजरकनि समेत मुख़्तलिफ़ सकाफ़ती शयुनि जा स्टॉल लॻाया विया आहिनि, जिते वॾे अंग में शहरवासी टोपिन ऐं अजरकनि समेत सकाफ़ती वेस वॻा ख़रीद करण में मसरूफ़ आहिनि। उन हवाले सां शहरवासियुनि जो चवणु आहे त असां जेके भी काफ़ी शहरनि खां असां पंहिंजी रैली कढी वेंदा आहियूं, एतिरी असां पंहिंजे कल्चर सां मोहबत कंदा आहियूं, एतिरो असां पंहिंजे सकाफ़त सां प्यार कंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह ही मोहबत असांजी सदाईं क़ाइम ऐं दाइम रहंदी। असां पंहिंजी ख़रीदारी बि कयूं ऐं असां पंहिंजो मौक़िफ़ इहो आहे त असां सिंध जे कल्चर खे अॻिते जेको आहे वधायूं। 5 डिसंबर जी बिल्कुलु तयारी आहे ऐं असां हिनखे मतिलबु कोशिशि था कयूं त पंहिंजो अजरक टोपियूं ये असां पंहिंजो इस्तेमालु कंदा वठंदासीं। बिल्कुलु सकाफ़ती ॾियारो आहे जेको 5 डिसंबर ते मल्हाए थो वञे। इन में असां भरपूर नमूने सां इहो ॾींहुं असां मल्हाईंदासीं। इन ॾींहं जी असांखे ईद वांगुरु तयारियूं कंदा आहियूं। जीअं ईद जी तयारी थींदी आहे तीअं हिन ॾींहं जी तयारी कंदा आहियूं। जूं तयारियूं बि बिल्कुलु हलनि थियूं पियूं। इंशाअल्लाह 5 डिसंबर ते असांजी ख़ालिद महमूद मदरसे खां हितां असांजी रैली निकिरंदी जेकी जनाब बाग चौक ते ईंदी। जॾहिं त ॿिए पासे सकाफ़ती ॾियारो वेझो अचण सबबि हर तरफ़ सुगड़ कचहरियुनि ऐं मच कचहरियुनि समेत मुख़्तलिफ़ सकाफ़ती प्रोग्राम तरतीब ॾींदे पंहिंजी अज़ीम सकाफ़त खे भरपूर नमूने सां बेटा पेश कई पई वञे। जॾहिं त 5 डिसंबर जे हवाले सां माण्हुनि जो चवणु आहे त सकाफ़ती ॾियारे वारे ॾींहं खे असां हर साल ईद जो ॾियारो करे मल्हाईंदा आहियूं, तंहिं करे हिन दफ़े बि क़ौमी काज वारो ॾियारो भरपूर नमूने सां मल्हायो वेंदो, जंहिं जूं तयारियूं पिणु भरपूर नमूने सां जारी आहिनि। कैमरामैन जावेद जंजूटा सां गॾु अली गुरामाणी, सिंध टीवी न्यूज़, लाड़काणो।